आॾींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो जेको उन जन्नत वञण लाइ तयार उहो नारो भली हणे। मां कुरान पढ़ण तो चाहियां, मां कुरान करीम पढ़ण तो चाहियां। मुझा दोस्त अजीज मुझे सोने करीम रब जे ज़ात बा बरकात फरमायो वमई यक़तरिफ हसनतन नज़िद लहू फीहा हुस्ना। केड़ा तव्हां मां जेको हिकड़ी नेकी खणी ईंदो, घणियूं नेकियूं वरी जो घणियूं नेकियूं मां कुरान करीम जा बरकत उथलाया। मुझा करीम रब उहा हिकड़ी नेकी असांखे कम कहिड़ो ॾींदी, उहा हिकड़ी नेकी असांखे कम कहिड़ो ॾींदी। मां कुरान करीम तो पढ़ा। अल्लाह फरमाओ मल जा बिल हसनत फलहु खैरुम मिनहा मिन फज़अ यौमइज़िन आमिनून। कुरान जे हाफिज़न खां पुछो त कुरान किथों थो पियो हले, आलिमन खां पुछो त कुरान जूं कहिड़ियूं आयतूं पयूं हलन। मुस्लमान ॿुधो रब छा थो चए ॿी आयत में, मन जा बिल हसनत। केरा तव्हां मां जेको हिकड़ी नेकी आणींदो, घणियूं नेकियूं ॻाल्हायो वरी ॻाल्हायो खोले थो ॿुधायां। याद रखो मुझे मदीने वारे मीर जो हदीस जो हवालो ॾियां। मुझे मदीने जे साईं फरमायो अल्लाह 1000 साल कंहिंखे उम्र ॾे, 1000 साल सफ़ा मरवा ते ड्रोड़ूं पाए, 1000 साल काबे जा तवाफ करे, 1000 साल हज करे, 1000 साल कुरान पढ़े, 1000 साल रोजा रखे, सब कुछ करे, पर जे आले रसूल सां प्यार नाहे उन जे कलमे ते ई इतबार नाहे। अन्या मां तव्हांखे सादन लफ्ज़न में ॿुधायां। हिकिड़ो यमन जो नौजवान वापारी आहे। किथों जो जल्दी चओ त मां स्पीड में हलां। किथों जो यमन जो नौजवान ताजरा, यमन जो नौजवान वापारी आहे। उनखे शौक़ थियो मां शौक़ जी शादी कयां। वॾे वापार वारो आहे। अल्लाह उनखे दौलत अता फरमाई आहे, ख़ुदा हुनखे इज़त अता फरमाई आहे। उन पंहिंजे शौक़ मां पंहिंजे बिरादरिया मिटनि मां शादी कई आहे। शौक़ जी शादी थी वई। अॼु जे नौजवान वांगुरु न शौक़ जी शादी कयां। बाबा हा थो करी त ठीकु आहे, न त मां तो ट्रेन हेठों पाण ॾियां। अम्मा हा थी करी त ठीकु आहे, न त मां तो रोहिणी कैनाल में टप ॾियां। पुट्रा ईअं न कर। शौक़ जी कुहा शादी कामयाब हूंदी आहे जंहिंमें अमड़ भी राज़ी हूंदो आहे त जानी बाबो भी राज़ी हूंदो आहे। छो त जैसा अबो ऐं अम्मा राज़ी उन सां अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल राज़ी। मुंहिंजा दोस्त नौजवान शादी कई, जिंदगी जो बेड़ो हलण शुरू थी वियो। 1 महीने खां अरसो टपी वियो, 1.25 महीने जे लॻभॻि टाइम थी वियो। ज़ाल महसूस कयो त मुंहिंजे घोट जी अमानत अची वई आहे। जागो था, मुझे घोट जी अमानत अची वई आहे। आसार शुरू थी विया। तॾहिं अल्ट्रासाउंड कोन हुयो, तॾहिं नवाब शाह जहिड़ो वेझो शहर कोन हुयो जो उन महिल हमरा डुके वारो कर न सॼे ख़बर छा थियो आहे। न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह पंहिंजे कुदरत सां औरत जॾहिं पेट सां थींदी आहे, अल्लाह उन में निशानियूं पैदा फरमाईंदो आहे। मां सम्झी वेंदी आहे। जेकॾहिं छोकिरी नई नंढी हूंदी आहे, ख़बर न हूंदी आहे, उनखे नानी मामी चाची सस चवंदी आहे मां छा थियो आहे, चाची मानी न थी वणे, छा थियो आहे, दिल कची थी थिए, पिननि में पट थी आहे, आत था अचनि। अम्मा चवंदी चुप कर, मुबारक अथई, रब मेहमान मोकिलियो अथई। इएं हूंदो आहे न जवाब ॾियो। उन नौजवान न्याणीअ महसूस कयो हाओ बेली मेहमान मुंहिंजे घर में अचण वारो आहे। अल्लाह मुंहिंजे प्यार जे शादीअ जो तोहफ़ो असांखे ॾिनो आहे। अजीब इत्तेफ़ाक़ आहे। यमन मां काफ़िलो तयार थी वियो, वापार जे लाइ निकिरण शुरू थो करे। उहो नौजवान काफ़िले जो अॻुवान आहे। दोस्तनि चयो हलूं था वापार जे लाइ। ज़ाल खे चवे थो पंहिंजी शादी त नई थी आहे, अञा 1.5 महीनो बि कोन थियो आहे, पर दोस्तनि जो काफ़िलो तयार थी वियो।
आ मां पंहिंजे दोस्तन सां गॾु शादी वञा थो वापार जे लाइ जेॾी महिल ज़ाल ॿुधो त मुंहिंजो मुड़ुस वञे थो हिकिड़ीअ दिलि चयोसि दिल में ख़्याल हिकिड़ो आयुसि मां मुड़ुस खे ॿुधायां त हे तुंहिंजी अमानत जेका मूं वटि आई आहे हाणे इन खे मां कीअं अकेली थी संभालींदसि ॿियो दिल में ख़्याल कयईं न न मुंहिंजो घोट प्यार वारो आहे आणींदो न त खाईंदासीं किथां हाणे इहा ख़ुशख़बरी दिल में संभाले थी रखां जेॾी महिल मोटी ईंदो अॻे साल ॾेढ साल ॿ टे टे साल लॻी वेंदा हुया जेॾी महिल मोटी ईंदो पुटड़ो या न्याणी अल्लाह मूंखे ॾींदो मुंहिंजे हंज ते हूंदो मुड़ुस जे दरवाज़ो खड़काईंदो मां बचड़े खे खणी दर ते वेंदसि हो दरवाज़ो खड़काईंदो मां कुंडी कोन खोलींदसि हो आवाज़ ॾींदो मां नंढड़े ॿार खे चुडियूं हणंदसि नंढड़ो ॿार रोंदो जेॾी महिल ॿाहिरों पुछंदो त ही छा आहे रोवण कंहिंजो आहे आवाज़ कंहिंजो आहे मां कुंडड़ी खोले चवंदसि त रब तुंहिंजे मुंहिंजे प्यार जी निशानी मोकिली आहे जागो था एक नौजवान न्याणी पंहिंजे घोट जे लाइ मनसूबो तैयार कयो मुड़ुस इजाज़त वठी वापार ते वियो वापार ते ॾेढ ॿ साल लॻी विया जीअं जो ख़ैर सां वापार करे मोटियो उहो पुटड़ो अल्लाह जे ज़ात उनखे ॾिनो जेको तक़रीबन साल जो या लॻभॻि टाइम जो थी चुको हुयो जेको थोड़ो घणो हली सघे पियो विखड़ू खणी सघे पियो उहो पुटड़ो हंज में खणी दड़े ते बीठी आहे मुड़ुस जे दड़ो खोल हीअ पंहिंजे बचड़े सां मज़ाक करे नंढड़ो खिले हो चवे दड़ो खोल नेठ नंढड़े खे रोई त ॾाढिया रोए नंढड़े ॾाढिया रुनो मुड़ुस चयो त आवाज़ छाजो आहे दड़ो खोले अॻियों रखी पंहिंजे छातीअ जे साम्हूं चवे थी तुंहिंजे मुंहिंजे प्यार जी निशानी रब मोकिली आहे तवज्जो नौजवान जो मीटर फिरी वियो शादी का 1.5 महीनो घर रहेस 2 साल बाहर रहेस ए साल जो पुटड़ो खयो मुझे यादो 1.25 साल जो बीठिया हे मोहजो ना है ज़ाल के चवण लगो मुझे अखिन यादो टरी वन इन नंढड़े के मुझे अखिन का परे करे छड़े छो त हे मोहजो ना है हे मां 1.5 साल बाहर रहो पियो होयस हे तो मुझे प्यार में गद्दारी कईया तो मुसा बेवफाई कईया ज़ाल बेचारी समझाण लगी अल्लाह जा बाना इए न कर ई सब कुछ हकीकत आ घणई बेचारी मिंथू मेड़ियों कयो मगर नौजवान बुधे किथों तो नेठे न के चीमा तो के छड्या तो जेडी मल ज़ाल डिठो हाने मुझे घर जी तबाही थी रही आ मदीने ने मोहड़ करे चवे थी सोना हाने भारत थई मुर्स दे निहारे चवे थी गाल बुध तलाक उते दी बिया जिते फैसले करण वारो कोई न हुंदो आ चवे तो हिते केरा चवे थी हिते त केर ना है पर मदीने में मुझो मदीने जो घोट वेठो आ तलाक न दे जिंदगी के तबाह न कर हियर जो हियर तू भी हल मां भी हला थे यमन मा ज़ाल मुड़स निकता मुड़स पुत्र के हथ न थो लाए अमड़ पांजे हंज में खणदी थी अचे सजी वाट मदीने वारे के चवंदी थी अचे मुजा आका जानी थो त हे बचड़ो कहजो आ मुजा मौला तू जानी थो हे बचड़ो कहजो आ मां बेचारी पान के साफ जाहिर करण जे ला पांजी हकीकत बयान करण जे ला सजी वाट बचड़े के झोली में खणदी थी अचे दी लगा टाइम लगो मदीने पाक में चे पहुता चो त वक्त जे हिसाब सां गाल खुटाए वठा मुजा मदीने जा साईं मस्जिद नबवी में वेठा हा उहा न्याणी जीअं जो आई बचड़ो खणी हुजूर जे हंज में रखी रोई चवे थी आका हे मुझे जिंदगी जो हाल आ हे मु तूफो मुरसला उन जे आडो रखियो मुर्स चवे तो मुझो ना है मुजा आका तवा बुधायो त हे बच्चो हलालिया या हरामिया जागो था हुजूर जो फैसलो बुधायो में बस थक जी पियो बस दुआ करो बस दुआ था करो थक जी कौन थका हो जे न थका जो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह आवाज ही कौन थो निकरे वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या मुझे तेज स्पीड ते तवा के थोड़ी कावड़ थी अचे पो आस्ते चवा मुझे महबूब जे दरबार में बचड़ो पेश कयई पो हुजूर के अर्जड़ो कयई
ओ मुझा सोना आका मुझे पुत्र जी हकीकत बुधायो। ये कया थोड़ो तकड़ो हला बगाली बियो बुधी उठी कुरान जू आयत बुधी वठो दिल चवे थी कुरान जू आयत बुधी वठो। मुझा दोस्त अजीज मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन बचड़े दे निहारियो उन नंढड़े के हंज में हुजूर जे आडो रखियो थे। ओ हुजूर जे आडो वेठो आ मां हेडो वेठी आ पीउ हेडो वेठो आ ओ हुजूर जे आडो पांजे अमड़ दे निहारे रहियो आ उहो नंढड़ो वेठो आ। एतरे में मुझे सुने अली उल मुर्तजा जे घर जो दरड़ो खुलियो कहजो घर खुलियो जवाब दे कहजो घर खुलियो वरी जो कहजो घर खुलियो सुने अली जो दरड़ो खुलियो पर्दो हिलियो जीअं जो पर्दो हिलियो मुझो लजपाल हुसैन साम्हूं अची वयो। जिया मुझो लजपाल पाक हुसैन पांजे जी जल अमड़ जे झोली मां उठी अचण लगो। ओ नंढड़ो जेको हुजूर जे आडो वेठो हुयो सुणे लजपाल हुसैन के दिसंदे अम महबूब जे आडो बुदड़ी की दई उठी करे मुझे हुसैन जे तरफ डोड़ियो। इमाम हुसैन जे कदमन ते किरी चुमियूं ॾियण में शुरू थी वयो। अमड़ ड्रोड़ी वनी बचड़े के खयो खणी हुजूर जे आडो रखी मुझा महबूब मुस्कुराण लगा। वो हमराह जे को कावड़ में बाहे लगो पयो अर्ज तो करे मुझा आका मुझो गुस्सो मुखा बर्दाश्त नथो थे मुखे जल्दी बुधायो महबूब तहे पुत्र मुझो आया कह बे जो आ। मदीने जे मीर निहारी फरमायो ओ चरिया सोची नथो मां मुस्तफा तो के छा बुधाया। अल्लाह फैसलो करे छलियो नंढड़े पाण जो बुधायो तमा हलाली हम हरामी नाया। हमरा परेशान थी वयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे बचड़े कुछ भी कोन कुछो। मदीने जे मीर फरमायो जे कुछ न कुछो तो न बुधो त कन खोले बुध इन मुझे पाक हुसैन के निहारे जेको उठी कदमन ते किरदो आ जेको पाकन के सुञाणदो आ उनके अल्लाह हलाली करे दुनिया में मोकलींदो आ। मुझे लजपाल हुसैन के जेको न सुञाणे न त कावड़ न कजा चजा पंहिंजे नसीब के जो असांजो कोई ॾोह कोने को। त मां क़ुरान करीम जी आयत करीमा तिलावत पे कई चेमा मां मोटी ते अल्लाह फरमायो मन जा बिल हसनत फलहु खैरुम मिनहा व हुम मिन फज़इ यौम इज़िन आमिनून। तर्जुमो बुधाया वा गाल्हायो त पो तर्जुमो बुधाया वा तर्जुमे खां पो लगे तो कुरान बुधी बुधी थकजी पिया हो। मां हिको किस्सो को तहां के बुधाया मुझे मां समझा तो हाने गाल इते जे बीठी आ। ए मुसलमानो कुरान जे न आयत जो तर्जुमो रुगी इश्क सां बुधो पो मां तहां के पुठिया वरी करबला खां बाद जो हिकड़ो वाक्यो थो बुधाया। इहो मुझो तहां सां वाइदो करबला ते सदाई बुधंदा हम करबला खां पो जो वाक्यो थो बुधाया वा त मुझे महबूब जे बचन जो काफिलो कीअं पे हलियो। गाल कबूल आ हाने शौक सां बुधंदो। अल्लाह जे ज़ात फरमायो मन जा बिल हसनत केर भी केरा जेको हिकड़ी नेकी खणी आयो जेको हिकड़ी नेकी खणी ईंदो फलहु खैरुम मिनहा अल्लाह उन हिकड़ी नेकी के भलाई वारो बनाए छदींदो खैर वारो बनाए छदींदो एतरी उन में बरकत दई छदींदो जो अग्या कुरान के बुधो वहुम मिन फज़इ यौम इज़िन आमिनून। उन जे हिकड़ी नेकी मां मुझो अल्लाह एडो राजी थी पवंदो ऐं एडो न नेकी के खैर वारो बनाईंदो जो कयामत वारे दिहाड़े घबराहट खां बची वींदो मुकम्मिल अमन ऐं सलामती में रहंदो।
न न अञा न समझाए सघियुसि मुंहिंजी ना अहली दिल चवे थी क़ुरान जी ॿी आहे त पढ़ा वरी समझाया जेस ताईं न समझो मां कुरान पढ़ंदो रहा खबर पएव मुंहिंजा दोस्तो सुभाणे कंहिंखे चई सघो ए महबूबे सुभाणे जा गुलाम ई त कुरान पढ़ंदा आहिनि चरिया राति ताज़ो अदे गुलाम अकबर जन गुलाम अब्बास गुलाम सईद वारन अदे अली खान मरहूम जे ॻोठ जे अदे अली खान बिरोही जे ॻोठ जे सभिनी माण्हुनि प्रोग्राम कयो असां लजपाल हुसैन जो शान ॿुधायूं कुरान पढ़ी पढ़ी राज पर थको ई कोन साईं गुल अहमद गणे गणे जी पयो साईं इए न घणी आयतूं पढ़ियूं थम जे साईं 10-15 गंबट में मुंहिंजी तकरीर हुई उते तकरीर गंबट खां ॿाहिरि करड़ा लाइ थरड़ा लाइ अहिड़ो को ॻोठ जो नालो हो हिकिड़ो हाफ़िज़ क़ुरान वेठो जेॾी महिल तकरीर करे बस कयमि त मूंखे चईसि अॼु तव्हां 19 आयतूं क़ुरान जूं पढ़ियूं त मां निहारियांसि पियो मुझो म्या कीअं जे तव्हां सॼी तकरीर ॿुधो जे 19 न निकिरनि त मां लख रुपया दंड ॾियण लाइ तयार आहियां मुझो छो जी जॾहिं बि को आलिम दीन या को फ़कीर तकरीर कंदो आहे मां हर उन जी क़ुरान जी आयत लिखंदो बि वेंदो हां नोट बि कंदो वेंदो हां मुस्लमानो अहिड़ो इश्क रखो क़ुरान करीम सां ऐं असां तव्हां चवंदा ॾिसूं त मौलवी कहिड़ी थो नई ॻाल्हि करे क़ुरान एॾो अज़ीम आहे जो जीअं पढ़ंदो तव्हांखे हर दफ़े नए क़ुरान जो मज़ो पियो ॾींदो अल्लाह ताला फरमायो जैन हिकड़ी नेकी आंदी उनके छा थींदो क़यामत जे ॾींहुं छा खां बचंदो घबराहट खां हाणे या घबराहट चाहे पढ़ा कुरान जे और ॿिए दफ़े हसन जमालिया जो प्रोग्राम रहल हूंदो घणो करे उहे वेचारा ज़ीशान सदाई वेचारो संभरंदो आहे ख़बर न आहे ॻोठ वारनि जो तावन कोन्हे सलाह छा अकेलो थकिजी थो पए या ॿुधायां आयत उते वरी को ॿियूं आयतूं पढ़ंदासीं जागो था सही कुरान पढ़ा मुल साहब कुरान पढ़ा अल्लाह जी ज़ात फरमायो वयौमा युनफ़ख़ु फ़िस्सूर फफ़ज़िअ मन फ़िस्समावाति व मन फ़िल अर्दि इल्ला मन शाअ अल्लाह व कुल्लुन अतौहु दाखिरीन। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जे क़यामत जे ॾींहं के तव्हां विसारे वेठा हो ओ क़यामत जो ॾींहुं अहिड़ो आहे मां हुकुम कंदो इसराफील खे मुंहिंजो इसराफील सूर पोकींदो जेकी आसमान में उहे बि घबराइजी वेंदा जेके ज़मीनुनि में उहे बि घबराइजी वेंदा जेके आसमाननि में उहे बि घबराइजी वेंदा जेके ज़मीनुनि में उहे बि घबराइजी वेंदा इल्ला माशा अल्लाह सवाइ उन्हनि जे जन खे मां चाहींदुसि उन्हनि खे काई घबराहट कान हूंदी जंहिंखे मां आयत सवली करे कुछ तो मां बुधाया जंहिंखे मां चाहींदुसि मूंखे त सभु को तो चवे मौला तू मुंहिंजो रब हई मौला तू मुंहिंजो ख़ालिक हई मौला तू मुंहिंजो मालिक हई रब तो चवे जंहिंखे न मां चाहींदुसि त तू मुंहिंजो महबूब बानो हई उहो क़यामत जे ॾींहुं बि घबराईंदो कोन मौला उन जी निशानी कहिड़ी आहे रब चयो मन जा बिल हसनते जेको आहे हिकिड़ी नेकी खणी ईंदो जेको आहे मां ॻाल्हि ख़तम थो कयां जेको आहे हिकिड़ी नेकी खणी ईंदो मौला हिकिड़ी नेकी कहिड़ी रब चवे थो मूं महबूब जे हथां ऐलान कोन करायो ज़ुबान मां व इल्लल मवद्दत फिल कुर्बा जेको हसन ऐं हुसैन जो प्यार खणी ईंदो जेको बीबी फातिमा ज़हरा जो प्यार खणी ईंदो जेको अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जो प्यार खणी ईंदो जेको मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो प्यार खणी ईंदो या हिकिड़ी नेकी आले रसूल जे मोहब्बत वारी खणी ईंदो मां रब थी वायदो तो कया फलहु खैरुम मिनहा हो हिकड़ी आणी दो मां वधाए एडी करे छदींदुसि जो वहुम मिन फज़ा यौम इज़िन आमिनून आसमान वारा घबरायल हूंदा ज़मीनुनि वारा घबरायल हूंदा पर जंहिंजे सीने में हसन ऐं हुसैन जो प्यार हूंदो क़यामत जॾहिं उनखे न की लहर हूंदो न की लोॾो हूंदो
एडो कुरान मा कसम तो खुदा जो खोले खोले कहे हसन हुसैन जो शान बुधाए तो ईमानदारी सा बुधायो आयतू तो गणियो कुरान जो घणियो आयतू पढ़ी थम अल्लाह जी जात अमल जी असा के तौफीक अता फरमाए हाने अचो त सा मकसद से हाने मकसद ते मोटो इमाम हसन ऐ हुसैन मैदान करबला में इमाम हुसैन पाक मैदान करबला में आयो इमाम हुसैन पाक मैदान करबला में वरी चो करबला में झेड़ो जोटियो कहसा जवाब दियो कहसा यजीद पलीत सा सुहणे हुसैन लजपाल जे पूरे काफिले जो पहरो शहीद केड़ो हिकड़ो तो हेडा जान चवे जे करे न अञा इए चवे हजरत हुर तो मुजी दिल ठरी पवे जे करे न चवे हजरत हुर तो मुजी दिल ठरी पवे मां तवा का तो पूछा सती महरम का वठी मुझे हुसैन लजपाल जे काफिले के मुजा दोस्त वकोड़ी दो केर पे आयो घेरो तंग केर कंदे पे चो इहो ई हजरत हुर चो इहो ई हजरत हुर घेरो तंग कंदो आयो घेरो तंग कंदो आयो घेरो तंग कंदो आयो ता त मैदान करबला में दह जो नीह थी वियो दह जे नीह भी मुझे हुसैन लजपाल सामहो थी बीठा खुतबो देन जेला उन वक्त भी हुर यजीद टोले जो अगवान थी तलवार खयो बीठो हो जेनी मल न मुझे लजपाल हुसैन ने हारे चयो अंधा छो थिया हो अखियूं खोलियो तहां जे सामहो केर आ जेको हिन वक्त कायनात में नवासे नबी हिकड़ो ही बचो आ